कंडियारो में भरिसां समाजी तंज़ीम RDO ऐं कोर पारां बरसात मुतासरन के 30 घर ठाराए ॾिना विया आहिनि। इन सिलसिले में घर तक़सीम करण वारी तक़रीब कंडियारो जे हिकु मक़ामी होटल में कोठाई वई, जंहिंमें गुज़िरियल साल बरसात मुतासरन के 30 मॉडल घर हवाले कया विया। इन मौक़े ते ख़िताब कंदे चेयरमैन मुनव्वर गुल घर वठण वारनि खे मुबारकबाद ॾींदे चयो त गुज़िरियल साल बरसात सैलाब यूनियन काउंसिल जाम न्यूरोला तालको कंडियारो जे ॻोठ डोडा में तक़रीबन घरनि खे तमामु घणो नुक़सानु पहुतो आहे ऐं तमामु माण्हू बेघर थी विया आहिनि, जंहिं करे RDO ऐं कोर जे ताउन सां मुतासरन में राशन खां अलावा मच्छरदानियूं, ख़ैमा, कंबल ऐं ॿियूं शयूं विरहाई वयूं ऐं हिननि खे घर तामीरात लाइ सर्वे पिणु कया विया, जंहिंखां पोइ घरनि जी तामीर शुरू कई वई। अॼु ही 30 घर ठहिराए मुकमल करे घरनि मालिकनि हवाले कया विया आहिनि। उनखां अलावा ॻोठ जूं घटियूं मथे करे नाली ठाही वयूं आहिनि। घरनि में कमरे खां अलावा किचन, नलका, पाणी जूं टांकियूं पिणु फ़राहम कई वयूं आहिनि। हाणे उमेद ज़ाहिर कई थी वञे त आईंदा जे लाइ ही ॻोठ बरसात खां महफ़ूज़ रहंदो। साबिक़ MP सैयद सरफराज़ हुसैन शाह RDO ऐं कोर जे इंसानी हक़ ख़िदमतनि वारे अमल जी तारीफ़ कंदे चयो त कुदरती आफ़त ते कंहिं जो बि वस नाहे हलंदो। बर वक़्त क़दम खणण सां इन आफ़त खे मुंहुं ॾेई सघिजे थो। पीपल्स पार्टी जे हुकूमत बिलावल भुट्टो जी क़यादत में हमेशह ग़रीब जी ख़िदमत कई वई आहे ऐं कई वेंदी। तक़रीब के प्रोग्राम डायरेक्टर नदीम यूसुफ, मोहतरमा सफ़िया बानू, कामरान राजपर, टाउन कमेटी जे कंडियारो चेयरमैन सैयद गुलाम मुर्तज़ा शाह, असिस्टेंट कमिश्नर रज़ा मोहम्मद शरमीन ख़िताब कयो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।